दड़े वेझो यूनियन काउंसिल खेराल जे ॻोठ अहमद कोराड़ में क़ाइम प्राइमरी स्कूल जूं ॿई इमारतूं ज़बून हाल बणियल आहिनि। गुज़िरियल केतिरनि सालनि खां मरमत न थियण करे स्कूल जूं इमारतूं खंडरात जो ॾेख ॾियण लॻियूं आहिनि। छित किरियल इमारत जे मथां प्लास्टिक जो पाल ॿधी तदरीसी अमल जारी आहे, जॾहिं त स्कूल फर्नीचर, पाणी समेत समूरियुनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। प्राइमरी स्कूल जी हालत ख़राब हुजण ऐं सहूलियतुनि जी खोट सबबि ॼाणायल स्कूल में दाख़िल शागिर्द भर वारे स्कूल में तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि ऐं जेके ॿार तालीम पढ़ाए रहिया आहिनि इहे ज़िंदगी जो रिस्क खणी स्कूल में पढ़ण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि ऐं शागिर्दनि पारां स्कूल जी इमारत जी मरम्मत कराइण जो मुतालबो कयो वियो आहे।